टाइम थियो रात जा 10:15 ऐं अलाए कहिड़ी जाइ ते असां लथा आहियूं। बस बीठी आहे, असांखे हिते खाधो सर्व कंदा, सो खाधो अचे त उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। तबियत मुंहिंजी ॾाढी ख़राबु आहे, मूंखे शदीद बुख़ार ऐं टेबलेट्स खाधियूं अथऊं। ये असांखे कंपनीअ जे तरफ़ां बस जे तरफ़ां डिनर मिलियो। दोस्त जो बोड़ा, दाल चांवर ऐं नान आहे ऐं असां हिकिड़ी ट्रे वरितीसीं, हिकिड़ी वापसि कई छो त असां ॿिन्हिनि जो खाइण जो कोई मूड न आहे, इन करे असां सोचियोसीं त खाधो ज़ाया न थियणु घुरिजे। हे पूरो एरिया आहे जिते असां लथासीं, साम्हूं बसिस बीठियूं आहिनि। जेसिताईं बसिस अचनि त मां हिते वीडियो भरण बीठी आहियां। ऐं हीअ हिकिड़ी शॉप आहे जितां असां हादी ऐं राजीअ जे लाइ कुझु खाइण पीअण जूं शयूं वरितियूं आहिनि अधु राति जो। हाणे असां वेट था कयूं त असांजी बस अचे त असां हुन में चढ़ूं, छो त माण्हू त उथनि ई नथा। वञो, राजी अची वई आहे स्कूल खां, हाणे ॼमी वठी आई आहे। सही आहे, चेंज कयो पोइ असां इंजॉय कंदासीं, ठीकु आहे। ऐं हादीअ किथे आहे नंढो बेबी? दबलो, मुंहिंजो दबलो बेबी। ओए मां सदिको, मां त इलाही ख़ुशि थी थियां। राजा सुबुह जो स्कूल वई ऐं असां सभु सुम्ही पियासीं। हाणे असां सभु उथिया आहियूं, राजा बि अची विया, असां ख़ुशि था थियूं। सही आहे, हाय कयो, हाय कयो, हाय न हाय न ई करिणो। अच्छा ठीकु आहे, भला बाय कयो। अच्छा मूड ख़राबु आहे छो भला? हेॾो ॿाहिरां तव्हां सैर बि करे आहियो, पोइ बि तव्हांजो मूड ख़राबु आहे? हा दिया, अच्छा ठीकु आहे, खेॾनि। हा दिया, कंहिंजो सूप आहे? मुंहिंजो? वाह, छा जो ठाहियो आहे? चिकन जो आहे या वेजिटेबल आहे? कहिड़ो सूप आहे? चिकन सूप आहे। यमी। हादिया छा थी करे? चिकन सब वेजिटेबल्स भी अच्छी। अच्छा मिक्स आहे, ठीकु आहे, गुड। हादिया छा थी करे? भला ही राइटिंग टेबल कंहिंजी आहे एॾी नंढड़ी क्यूट? हाँ मुंहिंजी आहे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी आहे। सुराण हिते पई आहे, हिनमहिल शाम थी आहे, सांझी थियण वारी आहे। सॼो ॾींहुं अञा थक थी लाहे। हाँ उथी वई आहे, सांझी थी वई आहे। ऐं सुराण चए थी त मां सॼो रस्तो बस में दिलि में सोचींदी पई अचां पंजाब नहीं जाऊंगी। सो बहरहाल मुंहिंजी तबियत इलाही ख़राबु आहे। अली आयो हाणे ऑफिस खां ऐं मां वञा थी डॉक्टर ॾे। सो वापसि अचे तव्हां सां कचहरी कंदमि, कोशिशि कंदमि। गलो ॾाढो ख़राबु आहे, बुख़ार आहे हरू। सो असां हाणे निकिरंदासीं डॉक्टर ॾे वञण लाइ। हे अचण सां ई असां अस्पताल जे हवाले। सो बहरहाल अलाह साईं ख़ैरु कंदो। 8:30 थिया आहिनि ऐं असां डॉक्टर ॾांहुं वापसि आयासीं। उन खां पोइ मां वेंदी आई आहियां हाणे। ऐं तव्हां ॻाल्हाए सघो था, हे व्लॉग आहे। न पर हुन लेखे कैमरा हिन पासे आहे। न कैमरा मुंहिंजे पासे आहे, तव्हां आज़ादी सां घुमो फिरो। ऐं हे अलीअ जो शौक़ु आहे, बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदो एक्यूरेम। ऐं हिन महिल मां थोरो बहितर फील थी कयां। सुबुह त हालति ख़राबु हुई, असां अचण सां ईअं बेहोश थी सुम्ही पियासीं जो लॻे पियो त असां आया ई सुम्हण जे लाइ आहियूं। ऐं ॿियो सुबुह सवेरे जॾहिं असां कलर कहार वटि पहुतासीं त यकीन कयो त हसीन मंज़र हो, पहाड़ एॾा ग्रीन, सिज पियो निकिरे त हिकिड़ो अजीब मतिलबु रिकॉर्ड करण जहिड़ो मंज़र हो। उन महिल मां ॾिठो त मुंहिंजे फ़ोन जी जेका बैटरी हुई उहा बिल्कुलु रेड थी चुकी, ख़तमु हुई, ऐं मुंहिंजी पंहिंजी बैटरी बि। सो मूंखे अफ़सोस थियो ॾाढो। ॾाढनि सुहिणनि रस्तनि तां गुज़री करे घर आयासीं, मां रिकॉर्ड न करे सघियमि। पर ख़ैरु आहे, अञा हिते आहियूं, थोरो साह वाह पटियूं त पोइ इनशा वरी चकर हणंदासीं त ज़रूरु तव्हां सां शेयर बि कबो उहो। सो फ़िलहालु हाल पूरो आहे, गलो ख़राबु आहे, बुख़ार आहे इलाही, ऐं दवाउनि जे करे थोरो घटि आहे हिन महिल। पर बसि ज़िंदा माण्हुनि सां इहो सभु कुझु थींदो रहंदो आहे, इन करे मूंसां बि थियो। सो अलाह ख़ैरु कंदो। सुराण खे बि बसि इहो किसो वरी कंहिं ॿिए दफ़े पहुचाईंदे ॿुधाईंदीमांव त सुराण खे कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे। सफ़र जो थक पंहिंजी जाइ ते, पर उनखां अलावा बि असां ॿई ॼणियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बीमारियुनि मां गुज़री आया आहियूं। सो हलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, थोरे में ई ख़ैरु थी वियो।
सो बहरहाल ॾिसूं था हाणे छा 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 तव्हां सां शेयर थी थो सघे। सो फ़िलहालु अॼु जे व्लॉग खे त हिते ई एंड था कयूं। जेके प्रॉपरली व्लॉग्स बि न आहिनि, अलाए छा आहिनि, बसि उहो ई त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे, उहो ई तव्हां सां शेयर पियो थी। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जे व्लॉग खे हिते ई एंड था कयूं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अला भाई।